अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तक तकरार ड्रामे जी बेहतरीन अदाकारनि जी अपडेट ॾींदासीं सिजाल खान ऐं जेको आहे मूसा जे बारे में। ही दोस्तों वीडियो तव्हांजे कम जो आहे, इन खे अगर तव्हां आख़िर ताईं न ॾिठो त तव्हां सम्झो तव्हां कुछ न ॾिठो। ही वीडियो बेहतरीन अपडेट आहे ऐं थी सके तो दोस्तों उदासी टीवी यूट्यूब चैनल के बटन के भी सब्सक्राइब टिड़िंग करे छो। हलों था दोस्तों पांची अपडेट की तरफ। असांजी अपडेट दोस्तों अज तव्हांजे लाइ मां बेहतरीन इन बिनी अदाकारनि जी अपडेट आंदी है सिजावल खान ऐं मूसा के बारे में, जेका तकरार ड्रामे जा ताज आहिनि। अगर ये बई अदाकार तकरार ड्रामे में न हुजन आ तो थी सके तो तकरार ड्रामो एतरो बेहतरीन थिए भी ना पोइ ना हलियो वञे। ये बई अदाकार एक बेहतरीन अदाकार आहिनि। दोस्तों मैं तक ॿुधाईंदो हलां, तव्हां कॾहिं ज़रूरु सोचो हूंदो मूसा ऐं सिजावल टोपी छो पाईंदा आहिनि। जीअं मीर टोपी ना आहे पाईंदो ईअं घुमंदो आहे वॾा वार छॾे, आख़िर इहे सदाई टोपी छो पाईंदा आहिनि ऐं हर ड्रामे में इहे टोपी खां बग़ैर इहे छो न सीन ॾींदा आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिजावल खान जेको आहे थोरो वारनि जो मतिलबु वार छणियल आहिनि उन जा, इन जे करे हू टोपी पाईंदो आहे ऐं मूसा सां बि इहो साॻियो ई वाक़ियो आहे। उन जा वार जीअं मीर जा हिकु सिल्की वार आहिनि, वॾा वार आहिनि ऐं सॼा फुल वार अथसि। अहिड़ी तरह जेको आहे मूसा जा वार न आहिनि, तॾहिं हू टोपी पाईंदो आहे ऐं जेको आहे इन शइ खे गुम करे छॾींदो आहे। जीअं तव्हां मुख़्तियार रशीदी फ़नकार ॾिठो हूंदो, हू सदाई टोपी पाईंदो हुयो ऐं उन जा जेका फ़ोटू हूंदा टोपी सां हूंदा ऐं उहो असल में मथों तरह वार उन जा छणियल हुया, यानी थोरो गंजो हुयो। अहिड़े हिसाब सां हिननि अदाकारनि सां बि साॻियो ई हाल आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।